नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे कंदकोट का ख़बर ॾींदा आहियूं त कंदकोट में कोरोना वायरस जे हलंदड़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ जी जंग खे सिविल इस्पताल कंदकोट में 100 ॾींहं मुकमल थियण ते गार्ड ऑफ ऑनर ॾेई भेटा पेश कई वई। इन मौक़े ते कोरोना वबा सां जंग विड़ंदड़ शहीदनि लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। डिप्टी कमिश्नर मनोहर अली मिठाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ पैगम्बरी पेशो आहे। हेल्थ सां गॾोगॾु जंहिं बि हिन वबा में पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे, असां उन सभिनि खे भेटा पेश कयूं था। असां समेत जेके बि इदारा हिन वबा सां विड़ी रहिया आहिनि, असां आख़िरी दम ऐं हिन वबा जे ख़ात्मे ताईं जंग जारी रखंदासीं। हिननि डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे हिदायत कंदे चयो आहे त सॼे शहर अंदरि कोरोना वायरस ऐं उन जे बचाव बाबति आगाही मुहिम हलाई वञे। इन मौक़े ते DHO एहसान ॾाहाणी, डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ, असिस्टेंट कमिश्नर मोहसिन अहमद राहुजो, इंफॉर्मेशन ऑफिसर आगा इरफान पठान ऐं साफ़िन वॾे अॻु में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।